जी बिल्कुल शहदाद कोट शहर के स्टेशन रोड ते ॾींहं ॾिठे जो 3 हथियारबंदनि पारां इज़ी शॉप जे दुकान तां अब्दुल हमीद चनो खां जेका हथियारनि जे ज़ोर ते 2.5 लख रुपया फ़ुर्क करण वारे वाक़े ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं शहरनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे खोजदार चौक ते धरणो हयो वियो आहे। हिते मौजूदु एहतिजाज कंदड़ ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। सुबुह सां जीअं 10:30 में दुकान ते पहुतासीं त 3 हथियारबंद हुया। हिकिड़ो रिसीविंग करण आयो, 20,000 जी रिसीविंग कई, उनखां 20,000 अॻ में उनखां पुरियईं। पोइ अची दुकान में अंदरि 2 ॼणा अंदरि घुरिया, हिकिड़ो ॿाहिरि बीठो हुयो। 125 हुया, 3 खे बुटियूं लॻल हुयूं। उन्हनि 3 ॼणनि पिस्टल साण हुया। पिस्टल जे ज़ोर ते फुर करे हली खीसे मां कढियऊं। पुलिस वारनि खे असां ॿुधायूं था त चई वीडियो आहे जा हूं आहे जा हीअं आहे। साईं ॿियों दफ़ो दुकान तां फुर थी थिए। हाणे अॻी फुर जेका थी, अॻे बि 1.5 लख रुपयो फुर थी वई त रिकवरी कराए ॾिनी वञे, न त एतिरा जो दार वधाईंदासीं असीं सॼो ॾींहुं फेसबुक व्हाट्सअप ॾिसंदा रहंदा आहियूं। इन जे करे असां तक़रीबन 9 बजे दुकान ते फिक्स पहुचंदा आहियूं। असां जीअं दुकान ते पहुतासीं, सफ़ाई वग़ैरह कयोसीं, बीठासीं, हिकिड़ो कस्टमर आयो, ॿियो आयो ऐं टियों जॾहिं जेके सरेआम हथियारनि सां हुया ऐं बुटियूं बि 3 खे लॻल हुयूं। जीअं ब्रेक हणी भाऊ खां 20,000 खसिया अथऊं ऐं उनखे धिको ॾिनो अथऊं। उनखां बाद में मुंहिंजे दुकान में घिरी करे मुंहिंजे खाधे खे छिक ॾिनो अथऊं। छिक ॾेई करे 1.5 लख मां खीसे में रखंदो आहियां, तक़रीबन साइड करे रखंदो आहियां। पर उन खीसनि मूं तलाशी वठी करे 1.5 लख उहा बि खणी विया आहिनि। तक़रीबन 2.5 लख रुपया हिननि मुंहिंजी पेमेंट तूं खणी निकिरी विया आहिनि। पंहिंजी रोज़ी जे लाइ, बच्चनि जी रोज़ी जे लाइ, जेको ज़ाहिर ॻाल्हि आहे हर को बच्चनि जी रोज़ी जे लाइ निकिरे थो। हिन खां 1.5 लख रुपयो खीसे मां कढी आहे ऐं लख रुपयो खाने मां कढी हिनखे चंबा हणी हिनखे माना बेहुरमती करे ऐं हे भाऊ बीठो आहे जेको 20,000 कढाइण आयो कस्टमर, उन खां बि खसे। ऐं हितां जो जेको नओं SHO आयो आहे अचे अब्दुल हमीद साहब खे चए थो त चई मां तोखे साइट में वठी वञी। चए थो चई मूंखे ख़बर ई न आहे कंहिं शइ जी, हेॾो मसइलो छो आहे, कंहिं शइ जी ख़बर न आहे। रहंदो चए थो चई धरणो न, जेके धरणे सां तोसां कटनि उहे ई तुंहिंजा ॾुआरी आहिनि, उहे ई तुंहिंजा चोर। असां ॾियारी कमाइण वारा, उन्हनि खां जेके मोबाइलियूं फुर अचनि ऐं पैसा फुर अचनि, उहो छा गुज़रंदी हूंदी उन्हनि जे दिलि। MNA जुणे जे साहब खे असां अपील था कयूं त शहदाद कोट जी मालिकी कयो। शहदाद कोट नंदण को थी वियो आहे, सभा नंदण को थी वियो आहे। ॾींहं ॾिठे फुर था कनि। मूंखां पैसा खसे करे धिको ॾेई वरी अंदरि गिरिया अब्दुल हमीद खां, जंहिं मां लख रुपयो खाने मां कढियूं ऐं 1.5 लख रुपयो हुनजे खीसे मां कढी। 3 हथियारबंद हुया, 3 खे पिस्टल हुया, 125 गाॾी ते हुया। महिरबानी करे असां इंतज़ामिया खे चऊं था असां इंसाफ़ करे, असां मज़दूर आहियूं, मिसकिन आहियूं। जेस कैश इज़ी पैसा वारा फुरजनि था ऐं हिकिड़ो हे गिरोह आहे ऐं पुलिस खे सभु ख़बर आहे। असांजी लोकल पुलिस खे सभु ख़बर आहे त इहो गिरोह केरु आहे, किथे उथनि था, किथे वेहनि था। तंहिंजे करे SP खे असां अर्ज़ु कंदासीं त इन ते हिकिड़ो नोटिस वठी ऐं साख़ जेको आहे दुकानदारनि खे तहफ़ुज़ ॾिनो। तव्हां मुतासिर दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि DIG लाड़काणो SSP कमर शहदाद खां मुतालबो कयो आहे त फुर थियल रक़म वापसि कराई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु बाबू रसूल बख्श कोसो, WTN शहदाद।